दोस्तों अॼु शमन अली मिराली जो एल्बम आहे 39। एल्बम 2001 में रिलीज़ थियल आहे ऐं हीअ तमामु भलो एल्बम हलियो उन दौर में। ऐं हिन जो एल्बम जो टाइटल आहे तोखे कॾहिं त असां प्यारा हुयासीं। ऐं हिन जा जेके बि गीत आहिनि सभु मुंहिंजी पसंदि जा आहिनि। ऐं सभ खां जेको मशहूरु ऐं फेमस गीत आहे हिन जो उहो आहे तुंहिंजूं निगाहूं कातिल इहे अदाऊं कातिल मुंहिंजे सीने मां छिके कढी वयूं दिलि। ऐं दोस्तनि जा कमेंट्स बि आहिनि उहे शामिल। पहिरीं कमेंट्स आहे भाउ वहीद जी। उन लिखियो आहे भाई एक दिन का भी फासला मत रखो। ऐं ॿियो दोस्त आहे इकरा खान रिलीज़िंग मतिलबु स्पेलिंग सही लिखो। ठीकु आहे। ऐं ॿिया दोस्त बि आहिनि। उन खां बाद वरी वहीद अमन लिखियो आहे आपने जो सॉन्ग बोला वो 39 नंबर का ही है। और शहबान सोलंकी कमेंट्स आहे वीडियो बहितरीन आहे। अयाज़ अली जी लिखियो आहे दिलों मोकिलियो अथई वॾी महिरबानियूं। असल में उर्दू लिखाई हुई इन करे कुझु उर्दू ॻाल्हाए वियुसि। ऐं ॿियनि दोस्तनि जा बि आहिनि कमेंट्स। ऐं वहीद अमन लिखियो आहे वेरी नाइस पिक्चर। हसन अमन मार लिखियो आहे आल सॉन्ग नाइस। वॾी महिरबानियूं दोस्तो, लख तव्हांजा कुर्ब, लख थोरा। अञा ॿिया दोस्त बि आहिनि रहियल। उन खां बाद माशूक अहमद लिखियो आहे सुपर हिट 38 एल्बम। यूज़र वहीद अमन लिखियो आहे सॉन्ग नंबर 2 साइड बी नहीं बोला। अच्छा। ऐं एम प्रोडक्शन वारे भाउ लिखियो आहे ज़बरदस्त दादा। ऐं उन खां बाद वरी यूज़र वहीद अमन लिखियो आहे लिखियो न बल्कि दिलूं मोकिलियो अथई। एहसन अहमद सोलंकी भाउ लिखियो आहे ग्रेट वीडियो। शहबान सोलंकी आल सॉन्ग सुपर हिट। उन खां बाद वरी वहीद अमन दिलूं मोकिलियूं आहिनि। बादशाह अमन सोलंकी आल सॉन्ग VIP। आशिक़ अमन सोलंकी अदा सभु गाना VIP। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिननि में असां कोई बि गीत शामिल न कयो आहे। हिन में तव्हांखे गीत ॿुधाया वेंदा, शाइरनि जा नाला ॿुधाया वेंदा, बसि एतिरो ई कमु रखियो आहे जीअं दोस्तनि खे थोरी मालूमात हुजे। काफ़ी दोस्तनि जा एल्बम ॿुधल हूंदा आहिनि पर इहा ख़बर न हूंदी आहे त कहिड़ा हिन में गीत हुया। सो इन करे असां इहो कमु रखियो आहे। मुख़्तसिर कमु आहे ऐं काफ़ी दोस्तनि पसंदि कयो आहे। अव्हां बि पसंदि कयो, अव्हां बि लाइक कयो। हलूं था पहिरें गाने जी तरफ़। पहिरियों गानो आहे अच कींझर ते केटी बंदर ते थर नंगर ॾे। इहो आहे मीरू ख़ान जो कलाम आहे। उन खां पोइ आहे ज़ुल्फ़कार मंगी जी शाइरी आहे। ॾुख ॾे बि अखियुनि ते पर तूं जुदा न थी। ऐं उन खां पोइ आहे पीर बख्श जो कलाम आहे तुंहिंजूं निगाहूं कातिल इहे अदाऊं कातिल। ऐं उन खां पोइ आहे मारवाड़ी गीत आहे मारे जानी अड़े कन जाओ समझाओ मारा गीत सुणे त बुरो तो हुसे। उन खां पोइ ॿियो गीत आहे कलाम जा बोल आहिनि तुंहिंजो प्यार। ऐं उन खां पोइ आहे बिरावकी कलाम आहे गुलाम अहमद गुल जो बरज़ेबा। थोरो अजीब आहे गीत इहो। ऐं उन खां पोइ आहे क़ुर्बान लुंड जो कलाम आहे भल जा भेटे ॾिसो हो शर्तूं रखी ॾिसो मुंहिंजो सोहिणो दास भा पहिरियों नंबर आहे। ऐं उन खां पोइ वहीद हकड़े जो कलाम आहे ऐं अॼु तूं असांखे भाई नथो तोखे कॾहिं त असां प्यारा हुयासीं। ऐं उन खां पोइ आहे दस्ती अयाज़ जो कलाम हलिया प्यारा। ऐं हिकिड़ी हिन में एल्बम में अजीब ॻाल्हि आहे त वहीद हकड़े जो हिकिड़ो कलाम आहे जेको हुन टाइटल ते ॾियारायो आहे। ऐं मां सम्झां थो मीराली जा जेके बि मीराली जा नाज़ में एल्बम आहिनि तक़रीबन 2 या 3 वहीद जा गाना हूंदा ई हूंदा पर हिन ते कर हिन एल्बम में हिकिड़ो ई गीत आहे
इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ऐं दोस्तो एल्बम तव्हांखे कीअं लॻो? जे सुठो लॻो हुजे लाइक कंदा वीडियो खे, ऐं कमेंट्स में पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा।